वोट अवामी ताज जो वोट अवामी ताज जो वोट अवामी ताज जो वोट अवामी ताज जो जिंदाबाद ये थाई रोशन शाह अली के रे जी इन्हें भी फेरा तव्हां छाजे लाइ प्रोग्राम कयो आहे? साईं असां अॼु इहो प्रोग्राम इहो कयो आहे जेको 2022 खां वठी सैलाब आयो त उन खां वठी जेको असांजे ॻोठ खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे ऐं जेके MNA MPA जेके पंहिंजे पेट भरण लाइ पूरा आहिनि असांजे ॻोठ खे बिल्कुलु विसारे चुका आहिनि ऐं जेको हितां जो असांखे UC चेयरमैन ॾिनो अथऊं हिकिड़ो नाअहल आहे ऐं जेको असांजे ॻोठ जी बिल्कुलु मालिकी नथो करे ऐं जेको बि असांजा टेंडर आया आहिनि बिल्कुलु असांजा टेंडर जेके असां वटि पिया बि आहिनि उहे असांजा पैसा जेके आहिनि उहे खाई विया उहे हिन महिल ते असांखे कमु नथा ॾियनि इहे जेके हिते रखिया अथऊं चोर जेके असांखे वाइदा क़ुर ते रखी ऐं जेके वोट वठी था वञनि ऐं उहे हिन महिल असांखे जेके वोट वठी करे क़स्मनि ते पोइ असांजे ॻोठ ॾे ज़ाहिर ई कोन था थियनि क़ुर ते असां ॾे न कॾहिं उमेदु खणी अचनि न असां वोट ई हिन पीपुल्स पार्टी खे ॾींदासीं नाज़रीन असां जेको अवामी इत्तेहाद में शमूलियत कई आहे ऐं असां साईं रोशन शाह खे असां हिते घुरायो बि आहे असां इहो ई चऊं था त असांजो हक़ु सच जो असां आवाज़ु असांजो उथारे असां हिन सां गॾु आहियूं सैद सां जिथे असांखे हीउ चवंदो असां उहो ई कंदासीं जिथे कदम खणाईंदो असां खणंदासीं असां वोट हिन चोरनि खे असां न ॾींदासीं हिननि असां सां जेका बि नाजाइज़ी कई आहे हीअ असांजा हिकु त असांखे ॿियो इहा ई रिक्वेस्ट आहे हीअ जेको UC चेयरमैन आहे नाअहल आहे हिकिड़ो अना परस्ती थो करे अलाए कंहिंजे करे असांजे ॻोठ खे हिकिड़ो जेको सफ़ा बिल्कुलु टारगेट कई असांजे ॻोठ में 2 महीना पूरो जेको सैलाब में पाणी बीठल हुयो उन खां बाद सॼो ॻोठ क़ब्रिस्तान थी वियो आहे पर असांजे ॻोठ जी मालिकी नथो करे ईअं त असां जेको शमूलियत कई आहे पूरा जेके बि असांजे ॻोठ वारा आहिनि उन्हनि अहिड़ी कसम ते असां इहो ई चऊं था त असां जेको बि वोट ॾींदासीं असां सैयद रोशन अली शाह जी अॻुवाणी में जिथे चवंदो ऐं साईं खे चवां अवामी इत्तेहाद में असां बिल्कुलु असां उते ई ॾींदासीं हीअ इन्हनि चोरनि खां असांखे जेको असां हाणे असांखे भॻल आहियूं असांखे हिननि घणो ज़लील कयो आहे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जीअं त आऊं सैयद रोशन अली तव्हां सभु तालके वासियो मूंखे ॼाणो सुञाणो था त जीअं त मां सहाफ़त में बि आहियां ऐं सोशल वर्किंग बि यको उहा तव्हां खां लिकियल न आहे सोशल वर्किंग ऐं सहाफ़त में के बि मसइला हल नथा थियनि छो जो हेठां खां वठी मथे ताईं कड़ी आहे हीअ सभु पाण में गठजोड़ कयूं वेठा आहिनि को बि मसइलो हल नथो थिए इन जे करे अॼु ही मुंहिंजो पहिरियों क़दम आहे सियासत में ऐं दोस्तनि मुंहिंजो ही प्रोग्राम गुल मोहम्मद कोलाची ॻोठ वारनि रखियो जेको मूं अवामी इत्तेहाद जेको सोशल वर्कर हुयो उन्हनि खे कन्वर्ट करे अवामी इत्तेहाद सियासी पार्टी में पंहिंजो जेको आज़ाद जे हिसाब सां कंहिं बि पार्टी में असांजो ऐलान न आहे सिर्फ़ु तालकेवाज जे भलाई ऐं अवाम जी भलाई जे लाइ इंशाअल्लाह हिन अवामी इत्तेहाद में रही करे असांखे कमु करणा आहिनि ऐं हीअ जेकी गुल मोहम्मद कोलाची जा जेके बि दोस्त आहिनि अॼु हिननि मूंसां कसम साख क़ुर ते अवामी इत्तेहाद में ऐलान कयो आहे हिननि जो सिर्फ़ में सिर्फ़ु ऐलान इन जे लाइ हिननि मूंखे घुरायो आहे त हिननि खे जेके तालके ते हे जेके हुक्मरान ॾिना विया आहिनि सभु ठग बेवफ़ा वाइदा ख़िलाफ़ी जेकी 40 सालनि खां वठी 35 सालनि खां वठी तालके सिजावल जुणे जो जी अवाम खे लुटे रहिया आहिनि ऐं मां तव्हांखे छा ॿुधायां त पूरो तालको सिजावल जुणे जो हिकिड़ो खंडर बणिजी चुको आहे ऐं ग़रीबनि ते हिते मतिलबु त अलाए कहिड़े कहिड़े क़िस्म जे आज़ाबनि में हिननि खे जेको आहे त उछलायो वियो आहे ऐं हिन तालके में तालीम खे असां वठूं था त अलाए केतिरा स्कूल जेके बंदि आहिनि ऐं ॿी ॻाल्हि त वरी जेके खुलियल आहिनि त उते मास्तर ड्यूटी नथा कनि मास्तर जेके हिन पीपल्स पार्टी में के सदर आहिनि के जनरल सेक्रेटरी आहिनि उहिदा रखियूं वेठा आहिनि सिर्फ़ में सिर्फ़ु तालके खे यरगमाल बणायो वियो आहे तालीम तबाह थी वई आहे सफ़ाई जे हिसाब सां असां ॾिसूं था त हिते शहरनि में ॿाहिराड़ियुनि में गंदनि जा ढेर बणिजी चुका आहिनि हीअ जेके असांजे तालके सिजावल जुणे जो जा ॻोठ इन खां अलावा मां छा थी ॻाल्हायां
को बि हिननि सुठो कमु न कयो आहे। ही जेकी बि असांखे तालके ते ज़िले ते ऐं यूसिन में जेके असांखे उमेदवार ॾिना विया आहिनि, हिननि सभिनी अवाम जा जेके कम लाथा आहिनि, हिननि एॾो अवाम जा कम लाथा आहिनि जो ही रिएक्शन तव्हां ॾिसी रहिया हो त असांखे अॼु जेके बि असां मुतासिर जेके बि माण्हू आहियूं तालके जा, नेठि करे असां अवामी इतिहाद खे हिकु सियासी पार्टी जे आज़ादाना हिसाब में जोड़ियो आहे। अॼु खां शुरूआति करे रहिया आहियूं। ही मैसेज बिलावल भुट्टो ज़रदारी साहब सम्झे त हे जेके तव्हांजा पीपल्स पार्टी में हेठियां जेके तव्हां तालके ते जेके करप्ट माण्हू ठग विहारिया आहिनि, ही अवाम जो को बि कमु नथा कनि। ऐं जेको हिकु ॿ ॻोठ जेको आहे तव्हां खां मंज़ूरु कराए ऐं जे कमु कराइनि था त उन में बि ठेकेदारनि सां गठजोड़ बणिजी करे किथे 10 फुट था ठाराइनि, किथे 20 फुट था ठाराइनि, त ॻोठनि में जिते 50 लख जो कमु आहे त 10 जो था कराइनि, जे 15 लखनि जो कमु आहे त 5 जो था कराइनि। ऐं लोकेशनूं हिकिड़ियूं वरी कम वरी फ़ोननि ते वरी ॿियनि जा बि कनि था। त हिन अवाम जेको आहे तालके जो बेज़ार थी चुको आहे। असां अवामी इतिहाद जोड़ियो आहे ऐं हिन अवामी इतिहाद जे प्लेटफार्म ते आउं सैयद रोशन अली सॼे तालके वासियुनि खे इहो अर्ज़ु कंदुसि त हाणे जाॻो, हिननि करप्ट निज़ाम मां जान छॾायो। सॼी उमिरि तव्हांखे हिननि लुटियो आहे। जे जाॻंदव त हक़ मिलंदव, जे सुता पिया हूंदव त कुझु बि न थींदो। मां हिन ॻोठ वारनि जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जन मूंखे घुराए अॼु इज़त ॾिनी आहे। हिननि जो 500-600 वोट आहे जेको हिननि अॼु कसम क़ुरान खयो आहे त असां अवामी इतिहाद में ऐलान बि कयो आहे ऐं वोट साईं रोशन शाह खे ॾींदासीं। पोइ साईं रोशन शाह जे कुल्हे ते आहिनि, हाणे साईं रोशन शाह हिननि खे रुलाए या हिननि सां बचाए। महिरबानी।